बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहब्बिबकुमुल्लाहु व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वमन युतिइल्लाह व रसूलहु इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। सभई दोस्त दिल जी मोहब्बत सां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद पाक पढ़ो। मस्जिद वारा पढ़ो, पिंडाल वारा पढ़ो, बाहर जेके बीठल आहिनि उहे पढ़नि, स्टेज वारा पढ़ो। इन भाव मुजीब जे साउंड जो आवाज़ जाते भी वने पियो मां सभिनी ख़िदमत में अर्ज़ु रखां थो जंहिंजी दिल चाहे थी त हिन घड़ी असांजो मोहम्मद मुस्तफ़ा रोज़े अतर में ख़ुशि थिए त पोइ दिल जी मोहब्बत सां दुरूद पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व असहाबिहि व अहले बैतिही अजमईन। क़ुर्ब मूसा और है क़ुर्ब मोहम्मद और है ॾाढा जो सुभान अल्लाह। क़ुर्ब मूसा और है क़ुर्ब मोहम्मद और है तूर सीना और है मक्का मदीना और है। न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से, न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से तसल्ली दिल को होती है अल्लाह को याद करने से। दोस्त को हाए दादला तो मुहिब माराए, दोस्त को हाए दादला तो मुहिब माराए, खासन खलीलन के तो सख्तियों सहाए। अल्लाह समद बेनियाजा साजा करे सो चाहे। अब रब जी मर्जी आ न तां डिठो आ वाके दोस्त वेचारा भुख ते रब दुश्मनन के गोश्त पे खाराई अचो रब जी मर्जी आ। अल्लाह अल्लाह करण वारा वेचारा सफ़ा गरीब नजर ईंदा पर जेके रब जो नालो न वरदा रब उनके जहाजन में पे घुमाए चो या रब जी मर्जी आ। तू हबीब तू तबीब तू दर्दन जी दवा, तू हबीब तू तबीब तू दर्दन जी दवा, तू दे तू लाहे वाह तू दादर तू दुखंदड़। तॾहिं फ़क़ियूं फ़र्क़ चंकन जॾहिं अमर थे अल्लाह जो। अब बीमारन के रुकाए 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 वेचारन के हिते हुत हुत काथों में फ़र्क़ न पवे जॾहिं हुकुम रब जो थे तॾहिं फ़क़ियूं फ़र्क़ कनि। तॾहिं त शाहज़ाम चयो तू हबीब तू तबीब तू दर्दन जी दवा, तू हबीब तू तबीब तू दर्दन जी दवा, तू दे तू लाहे वाह तू दातर तू दुखंदड़ तू। तॾहिं फ़क़ियूं फ़र्क़ कनि जॾहिं अमर थे अल्लाह जो। मुझा मोहतरम दोस्तों भाइर बुजुर्गो
हज़रत साईं कलीमुल्लाह साहब पोतल आहिनि माशाअल्लाह टाइम तो उन्हनि जो चढ़ी असां वेही रहिया आहियूं अॻु ॾेई अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे फज़ल सां अवां जे हिन ॻोठ में हिन जामिया मस्जिद के अंदर मदरसा सिराजुल उलूम हम्मादिया के अंदर गोट हाफिज अब्दुल रहमान भुट्टो के अंदर बियो चक्कर अल्लाह के फजल से रब साईं तवां असां के मिलायो आ कुरान की कचहरी में असांजा बिरादर मोहतरम नौजवान मौलाना नियाज अहमद साहब वालिद साहब असांजा वरड़ा बुजुर्ग साईं शफी मोहम्मद साहब मौलाना जफरुल्लाह साहब तवां असां के अल्लाह मिलायो आ चो रब पाण के राजी करण जी नियत सां तवां असां के मिलायो मोजा मोहतरम दोस्तो अज उहो भी डी हुंदो जेके साथी सुबह जी नमाज न पढ़ी आया हुंदा अज उहा भी घड़ी हुंदी जेके सुबह सां कुरान जी ज़ियारत न करे आया हुंदा पर जेके हिते आया हो मस्जिद में लड़ी आया हो अजो इन मिठड़े रब जे कुरान जे दीदार जे लाए पंध पया हो इन कुरान जो दीदार कयो त तां जी अख अख ठरी पवे तां जी रग रग ठरी पवे मोजा मोहतरम दोस्तो अल्लाह जाने वतो पे सजी दुनिया में कुछ भी ना है जने कुरान जे आडो इंसान इंदो आ ना इंसान जे अखन में पानी वही पवे हाँ एकड़ो दोस्त बताए पे प्रोग्राम में जे पे सही असां जो चे अबो कराची वठी वयासे खट को लई न सके पियो कुलन ते खणी करे विहारियो से गाड़ी में भी पयो उते वयासे डॉक्टर टेस्ट कयूं समझ में का भी बीमारी ना आई अबे के बीमारी आहे केड़ी न गलायण जेड़ो न वेहण जेड़ो न खायण जेड़ो न पीयण जेड़ो असा परेशानी परेशान चे हिकु बदी गुजरिया अबे के कुछ तबियत सही थे पंधड़ो करे पान लठड़ी ते अची करे मस्जिद में आयो नमाज पढ़ण शुरू कई रब जे कुरान जी ज़ियारत कई कुरान के मथे ते भी घुमाए दिल ते भी घुमाए पंहिंजे हिन जिस्म ते भी घुमाए बाह ते हेडो भी घुमाए कुरान के जे घुमाए घुमाए पियो जिस्म ते बनी टे डी गुजरिया हफ्तो गुजरियो अबो जे वने पियो खुश थींदो रोज पो अबे के जो से अबा हां खुश त थियो पर हल त टेस्ट त कराए जो भला कराची चबा छो न हलो हलो सदा हलो वया से डॉक्टर जे अखिन में पानी वही आयो वो डिठल डॉक्टर संगत वारो डॉक्टर चे पे बाबा ता जरे पी के वठी आया हो बीमारी जी का खबर कोने पे पई अज ता तो पी सफा खुशा टेस्टन में का विषय नजर नथी अचे पई अबे जे अखिन में पानी वही आयो डॉक्टर पूछो भला केड़ी दवा खाधे रोई करे चां से डॉक्टर दवा का भी न खाधी आ डेढ़ हफ्तो ब हफ्ता कुरान सजे जिस्म ते घुमायो अवा न कुरान पाक के जिस्म ते घुमारींदा क्यों अखिन ते मुंह ते पंजे दिल से कुरान लाइंदा क्यों गुनाहगार लख दफा हो बेनमाजी लख दफा हो डोहारी लख दफा हो पर इन कुरान जे जने वेझो इंदो कुरान जी शाम में इंदो इंसान अल्लाह जाने वतो रब दर्जा सजा दिल जा दर्द द खत्म कंदो पर रब बीमारी भी खत्म करे मोजा मोहतरम दोस्तों बारे बुजुर्गों मावा जादू कुरान जी आयत पढ़ी आ जंजे म्यारे में अल्लाह फरमायो मोजा महबूब ओ मोजा सोना दिसा तो मोहम्मद सा कंजो प्यारा कंजू तू सा इश्का मा मोहम्मद दा ओ दुनिया वारो चो इन गोट अब्दुल रहमान भुट्टो जा मुसलमानो कादरपुर जे इलाके जा मुसलमानो इर्दो गिर्दो नवाज जा मुसलमानो मुझे पाक मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा कई मोहब्बत कई बस इंशाल्लाह मुख्तसर टाइम जे अंदर इया गाल समझंदा से त मुझे महबूब जे जुदाई में केर न हो मुझो महबूब मेरा जदे आयो त मोहब्बत में केर न हो
मदीनो छड़े मक्के पिया मक्को छड़े मदीने पिया वञनि त मक्के में केरु रुनो आ मदीने में केरु रुनो आ मुंहिंजे महबूब जी मोहब्बत में जॾहिं मुंहिंजो सुहिणो जिहाद जे मैदान में आ त उते केरु रुनो आ मुंहिंजो महबूब सुलह हुदैबिया वटां त उते केरु रुनो आ मुंहिंजो महबूब दुनिया छॾियूं विया त केरु रुनो आ अचो चो त इंशाअल्लाह इन झलके जे अंदरि मोहम्मद मुस्तफा सां मोहब्बत करण वारा नबी जी मोहब्बत में रोइण वारा ॾिसूं त कहिड़ा कहिड़ा हथ मथे करे चओ सुभान अल्लाह अदा इन ॻाल्हि खे सम्झंदासीं त नबी जी मोहब्बत में कहिड़ा कहिड़ा रोना ठीक है इंशाअल्लाह बस गाल इंते हल्दी हेडे ओडी गाल के न कंदासे ता बे फिक्र न कयो त इंशाअल्लाह मता मौलवी हेडो को हेडे वने हेडो को हेडे कोन दासे इंशाअल्लाह जेकी जिंदगी घड़ी गलायो से कबे सा इया गाल गलाइंदासे त नबी सा जी मोहब्बत में केर के रोना हा अजो कादरपुर जे इलाके जा मुसलमानो इन प्रोग्राम में अचण वारो अजो पंजी दिल ते हथणी रखो हथणी को दिसो त असा कदे भी नबी जी मोहब्बत में रोना हो कदे भी कोन नबी सा जी मोहब्बत में रोना हो अल्लाह जाने वतो पुछा उनन कम कयो जेके वेचारा एक चक्कर मदीने दिसी आया रोज़े रसूलुल्लाह के दिसी आया ई पिया रोंदा अचन वापस जणो नंडो बार अम्मा को जुदाई पे कयो मोजा मोहतरम दोस्तों बारे बुजुर्गो रिवायात में अचे तो जने मुझे महबूब जे लाए ऐलान थियो आ त मुझो महबूब मोहम्मद रसूलुल्लाह मा अल्लाह से मुलाकात जे लाए दो आसमानन जासे रखंदो जन्नत जासे रखंदो जहन्नम जासे रखंदो आसमानन जासे रखंदो अर्शे मो अल्लाह ते इंदो जिब्रील चवे तो मुझा सुना अल्लाह उन महबूब के केर वठी इंदो फरमायो जिब्रील उन मोहम्मद के वठण वारो वठी अचण वारो तू जिब्रील सुना भलाओ मुझो सोणो मोहम्मद इंदो छाते मुझे रब फरमायो जन्नत मो सवारी इंदी बुराक वेंदो जो मोहम्मद मुस्तफा के खणी इंदो उन टाइम ते बुराक ने जी लफ्ज बुदा सबे बुराक खुशी में डकिन पिया के त बुल पिया गांदा सा मोहम्मद रसूलुल्लाह के खणी इंदा से अचो तो न बुराकन को पुछा क्यों एकरो बुराक जो जन्नत जी कुंड में आए रे पे वकिन मो पानी पियो रे ओ मुझा अल्लाह जो तुझो पाक मोहम्मद रसूलुल्लाह जेको सिर्फ इंसानन जो नबी नाए जिन्नन जो नबी नाए हैवानन जो नबी नाए पखिन परंदन जो नबी नाए सिर्फ जमीनन जो नबी नाए आसमानन जो नबी नाए जिनके बारे में अल्लाह फरमायो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन जिनके कुरान वने हथ मथे करे जो सुभान अल्लाह मुझा मोहतरम दोस्तों बारे बुजुर्ग हाने जन्नत जे अंदर जी मुझे महबूब जे लाए सवारी बुधो बुराक पर रुनो रुनो इडो रुनो अल्लाह मुझी दिल जी तमन्ना आए मुझी दिल जो आरज़ू यो आए जो सुनो मोहम्मद रसूलुल्लाह माते सवार थियन अल्लाह सवारियों मोहम्मद के खोड़ मिली वेंदियों सवारियों खोड़न पर अल्लाह मुझी दिल जी तमन्ना मुझी दिल जो राज़ी वा मुझा अल्लाह तुझे आडो माखिन मो पानी आरो ओ मुझा अल्लाह माते मेहरबानी गजाए माते बाज गजाए माते थोरो गजाए माते एहसान गजाए जो मुझो सुनो नबी माते सवार थियन जदे रुनो अखिन मो पानी हारियो बुराक अल्लाह फरमायो बुराक न रो तुझे रोण के तुझे बादण के तुझे निकल अखिन मो पानी के माला अर्शे मोहल्ला दे कबूल करे छड़ियो ओ दुनिया वारो यार तू किए चवे थो मां अल्लाह को घुरी घुरी थको रब बुधे कोन थो अचो रब गनीम जे दरवाजे ते जी यो जानवर रनो आ जानवर जे रब दुआ कबूल कई आ
अल्लाह तो की अशरफुल मखलूकात बनायो रब तो की शान मानवारो बनायो रब तो की इज्जत ॾिनी आड़े चरिया रब जो दर छू छॾियो अथई हली आ जहिड़ो टाइम तो के मिले रात मिले डी मिले सुबह मिले शाम मिले अचण तुझो कम आ रोइण तुझो कम आ अखियुनि मां पाणी आरण तुझो कम आ तुझी दुआ के रब न मोटाईंदो अल्लाह फरमाए तो तुझी दुआ दिल मो निकतल मां रब कतन न तो मोटाए सघां पियो रोण तुझो कम आ अखियुनि मां पाणी आरण तुझो कम आ बान तुझी अखियुनि वारो पाणी हेठि न किरंदो मां अल्लाह अर्शे मोहल्ला ते जल्दी तुझी दुआ के कबूल कंदुमि खोल अल्लाह जो कुरान फरमायो वक़ाल रब्बुकुम उदऊनी अस्तजिब लकुम बना सडो कर बना सड़ा माखे कर अकेलो थी करे सड़ा कर बना दर्द मारो बना दिल सारो बना अखियुनि मां पाणी हारो बना सड तू कदे जी सा रब मां जवाब ॾींदो मां हाने जरे जन्नत जी सवारी रुनी रुनी पर रुनी अल्लाह फरमायो जिब्रील वन जन्नत मां सवारी काए मुंहिंजा अल्लाह मुंहिंजा रब मां कहिड़ी सवारी काया मुंहिंजे अल्लाह फरमायो जिब्रील इहा सवारी का जेका मुंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत में रोंदी पई आहे इन सवारीअ खे वठी करे मोहम्मद मुस्तफा जे दरवाज़े ते वञो जॾहिं जिब्रील सवारी काए जन्नत जे दरवाज़े जन्नत मां सवारी काए मक्के में आयो नबी जे दरवाज़े ते आयो वरी बि उन बुराक जी अखियुनि मां पाणी पियो वहे जिब्रील पुछा कई छा ॻाल्हि आहे छो रोईंदो पियो अॻुण त तूं नबी साईं जी वरी इश्क ऐं मोहब्बत में पियो रोए हाणे तोखे मुंहिंजो पाक नबी मिली वियो आहे हाणे छो रोईंदो पियो छा ॻाल्हि आहे ओ दुनिया वारो कॾहिं त तव्हां असांजे ॾुखनि मां पाणी अखियुनि मां निकिरंदो आहे कॾहिं त ॾुख खां बाद ख़ुशी मिलंदी आहे ख़ुशीअ में इंसान जे अखियुनि मां पाणी निकिरी ईंदो आहे हाणे बुराक वाजे लफ़्ज़ चया जिब्रील अॻुण मारो पियो पंहिंजे महबूब जी मोहब्बत में अल्लाह खे बाॾाया पियो तॾहिं मुंहिंजी अखियुनि मां पाणी निकितो हाणे मां ख़ुशीअ मारो तो मुंहिंजा अल्लाह केॾा मां ते एहसान कयई जो तोखे बुराक त खोड़ हुया मुंहिंजा अल्लाह तोखे सवारियूं त खोड़ हुयूं नबीअ ॾे मोकिलण जे लाइ पर जेके मां ते एहसान कए मुंहिंजा अल्लाह तुंहिंजा थोरा मां क़यामत ताईं नथो लाहे सघां पियो ओ दुनिया वारो यार तव्हां बेरो पंहिंजे नजीब न मिसाल ते रोई पियो अल्लाह अॼु तोखे दुनिया में माण्हू त खोड़ हुया रब उन्हनि खे क़ुरान ॿुधाइण जे लाइ न मोकिली अॼु मूंखे पंहिंजो पंदिड़ो कराए आहे सवारी ते मोकिली मुंहिंजा कम हर शइ ख़तम कए मुंहिंजा अल्लाह मूंखे तंदुरुस्त कई या अल्लाह सिहत ॾिनई मूंखे क़ुरान जे जलसे में आंदी ओ दुनिया वारो गुनहगारो बेनिमाज़ियो यार रो रब जे आॾो अल्लाह तुंहिंजा वॾा एहसान थिया जो रब असांखे क़ुरान जी कचहरीअ में घुराई ॾाढा चओ सुभान अल्लाह अबा रब जा शुक्र आहिनि या न आहिनि जेकॾहिं रब वाक़ई अल्लाह रहम करे अचानक को घर में मसइलो थी पवे परेशान थी वञो त पोइ क़ुरान जे जलसे में त कोन चवां क़ुरान जे जलसे में जंहिं रब मोकिलियो आहे चवनि रब जो शुक्र आहे जंहिं रब हर कम खां असांखे फारिग करे पंहिंजे घर में घुराए करे क़ुरान जो दीदार करायो आहे त मुंहिंजा मोहतरम दोस्तो जन्नत जे अंदरि मुंहिंजे महबूब जे लाइ बुराक रोई पियो हाणे ॾिसो मदीने मुनव्वर मक्के पाक को नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मको छॾियो जॾहिं आया गार जे अंदर उते गार जे अंदर कंहिंजी अखियुनि मां पाणी निकितो गार जे अंदर मुंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो साथी प्यारो साबी प्यारो शागिर्द जेको माल कुर्बान करण वारो जान कुर्बान करण वारो न्याणियूं कुर्बान करण वारो बच्चा कुर्बान करण वारो सॼो घर कुर्बान करण वारो वो सिद्दीक़ मां तुंहिंजे मथां कुर्बान वञा
मुझे साईं सिद्दीक जी हंजड़े में न जय मुझे साईं जो सिर मुबारक सिद्दीक जी जंग मुबारक थिया उन जंग में ना गुडंग हणी पे डंगने वाह सिद्दीक उन जंग के न लोडींदो पयो आ चवे तो मता लोडिया बेद भी थी पयो मुझो सुनो नबी आराम मनो थने सिद्दीक पंजे मथो ढंग सजा पर महबूब जो आराम खराब न के मोहब्बत में रोई पयो आए अखिन मो पानी वही पयो आओ मुझे साईं जी चिरी थी पानी आयो मुझे महबूब मते अखियूं करे न्यायो फरमायो सिद्दीक अज तुझे अखिन में पानी अच्छा गाला वाह सिद्दीक मां तुझे मतो कुर्बान वना सिद्दीक साईं जो मुझा सोना गार जे अंदर का शय आए जेका मुझी डंग हणे मुझी सुंद दर्द पहुंचायो जे मुझी खुड़ी के दर्द पहुंचायो मुझे महबूब फरमायो सुना सिद्दीक खुड़ी के परे कर तमा मोहम्मद रिजा मुझे सोने साईं जी जिन टो नांगो जे सिद्दीक के डंग पयोने ओ दुनिया वारो ते इया गाल बि आई नांग के बि खबर हुई त नबी जो इश्क किया मिलंदो आ नबी जी मोहब्बत किया मिलंदी आ नबी जो दर किया मिलंदो आ ओ दुनिया वारो कादरपुर जे इलाके जा मुसलमान हो अरे बेकुलो अंधो कुल जो तवा अबू बकर सिद्दीक के गारियों न्याण वारो अबू बकर सिद्दीक के घट वध गालाण वारो अरे तवा को त नांग भलो हो जगो पंजे दिल में सोचे आयो जे नबी जो दीदार करणो आ नबी जी मोहब्बत लणी आ नबी जो दीदार करणो आ त पो सिद्दीक जा कदम चुमणा ने अबा नांग के भी खबर पजी वही जे मोहम्मद जो दर दिसणो आ त सिद्दीक जा कदम चुमणा ने जे सिद्दीक जा कदम न चोंदम त मोहम्मद जो दर कतन न मिलंदो अरे मुसलमानो है बात तवाजी जिंदगी में उन सिद्दीक के बयान गालायो उन सिद्दीक के गुत्ता लफ्ज़ गारियों गलत सलत अल्लाह अकबर पंजो पाण के मुसलमान सरण वाला अरे तो को त नांग भलो जगो चे बयो जे माके मोहम्मद जो दीदार करणो आ त सिद्दीक जा कदम चुमणा ने चुम चुम के तलिया साईं नु जगाया तदे त सिद्दीक जा कदम ते नांग चुमया हुते मेराज वारी रात मुझे महबूब जा कदम चो जिब्रील चुमया ओ दुनिया वारो जरे मुझे सिद्दीक जी अखियुनि मां पानी आयो गाना जे अंदर सिद्दीक रोई पयो जन्नत में जो बोराक मुझे नबी जी मोहब्बत में रुनो आ अञा अॻिते हलूं त मदीने में नबी जी मोहब्बत में के रुनो मदीने मुनवर में नबी साईं आया कुबा जी जगह थी जने मुझ साईं कुबा के छड़े करे मदीने में आया मुझ साईं जे लाइ साहबा दर दर ते इंतजार हर साहबी रोई पयो चवे अल्लाह ओ मुझा अल्लाह मुझी दिल जी तमन्ना है मुझो दिल जो राज आए मुझा अल्लाह मुझी तमन्ना आए अज मुझो पाक मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझो मेहमान थे मुझे दरवाजे ते अचे वाह सुनायो मां तुझी जिंदगी तो कुर्बान वना सुनो अबू अयूब अंसारी दरिसो वुजू के मुसल्लो खणी आयो विछायो थई मुझे महबूब जी मोहब्बत में रोई पयो सिर सजदे में अल्लाह के बादाए तो पयो रुनो पर रुनो जानो कतार रोंदे रोंदे छेदो मुझा अल्लाह मुझी दिल जी तमन्ना आए अज महबूब मोहम्मद रसूलुल्लाह अल्लाह मदीने मुनवर में दो नबी जो घरड़ो कोने असा वट में मान थी आयो आए मुझा अल्लाह मुझो दिल जो राज़ियो आ मुझी दिल जो आरज़ू यो आए अज मोहम्मद रसूलुल्लाह मुझो मेहमान थे मुझा अल्लाह वड़ा वड़ा साबी मुखों
वॾे पैसे वारा सां बि मूंखां वधीक अल्लाह भले घर वारा सां बि मूंखां वधीक पर मुंहिंजा अल्लाह मुंहिंजो घर कचणो आहे मुंहिंजो दिल जो तमन्ना याद अॼु नबी मुंहिंजे घर में अचे वाह मुंहिंजा सुणा अयूब जॾहिं मुसलो विछाए रोई पियो अल्लाह फरमायो सुणा अयूब नरो 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 तुझी मोहब्बत मां ॾिसी वरती आहे तुझे रोण खे मां अल्लाह क़बूल कयो आहे हाणे अयूब अंसारी तुझा गुण निकतल मां अल्लाह का बारगाह में क़बूल कया न जॾहिं मुंहिंजो सुणो कुबा खां निकितो आहे हाणे मुंहिंजे साईं जी सवारी निकिती आहे फरमायो बिलाल ओ बिलाल पंहिंजी मुंहिंजी सवारीअ जे रस्ते खे छॾेसि मार जे रस्ते खे मथां मार खे रखेसि ॾाचीअ खे ॾाची चई घर में वेठी मोहम्मद उते महिमान आहे ॾाची चई दरवाज़े ते वेठी हुनजो मोहम्मद महिमान आहे वाह ॾाची तुंहिंजे मथां मां क़ुर्बान वञा उन ॾाचीअ जी दिलि में बि ॻाल्हि विझण वारो रब्बे ज़ुल जलाल मुंहिंजे महबूब जी दिलि में बि ॻाल्हि विझण वारो रब्बे ज़ुल जलाल होॾो अबू अयूब अंसारी रोदो पियो आहे रब जे दर ते हेॾो मुंहिंजो साईं खुपा खां निकितो आहे जॾहिं मुंहिंजो साईं मदीने में आया अञा मदीने जे दरवाज़े ते पहुता जंहिं सहाबी जे दरवाज़े ते पहुचंदा पिया वञनि हर सहाबी रोई करे हथड़े हथड़ा मथे खणी दुआ पियो करे ओ मुंहिंजा अल्लाह मुंहिंजी दिलि जी तमन्ना मुंहिंजो महबूब मुंहिंजे दर ते अचनि अल्लाह फरमायो तव्हांजा हथड़ा खणण क़बूल तव्हांजो ॿाॾाइण क़बूल तव्हांजा सॼा मां अल्लाह ॿुधा पर तव्हां खां अॻु में मदीने जो सहाबी अबू अयूब अंसारी नबीअ जी मोहब्बत में रोई पियो आहे जंहिं पंहिंजी अखियुनि मां नीर पाणीअ जा वाया जेको नबीअ जी मोहब्बत में रुनो आहे जंहिं ॾींहुं राति हिकु करे छॾियो आहे जेको रोई रोई मां अल्लाह खे ॿाॾाए थो पियो मां अल्लाह जी दुआ खे क़बूल कयो आहे हाणे अबू अयूब अंसारी घुरियो मां अल्लाह मोहम्मद ॾेई छॾियो मां अवा तव्हां असां नबी साईं जी मोहब्बत में न रुना हो जेके नबीअ जे दीदार ॾिसी करे नबीअ जे दीदार जे करे रोई पिया पुछा कर उन्हनि खां त जन्नत में बुराक रुनो गार में सिद्दीक रुनो मदीने में अबू अयूब अंसारी रुनो ओ दुनिया वारो यार तव्हां असां चवंदा आहियूं त असां नबीअ जा आशिक़ आहियूं जेके नबीअ जा आशिक़ हथ मथे त करे ॾेखारियो हाणे इहो हथ पंहिंजे मुंहं ते त फेरे ॾेखारियो हाणे नबीअ जा आशिक़ इहे जो नबीअ जे असां बाग खे कटियूं वेठा आहियूं असां नबीअ जा आशिक़ आहियूं जो असांखे नबीअ वारो बाग नथो वणे नबीअ जा आशिक़ आहियूं यार वञूं रोज़े रसूलुल्लाह ते पढ़ो दुरूद नबीअ जी दिल के रजायूं अचूं अरे हैफा मुसलमान तुझी जिंदगी में तू तो चवे तो मां नबीअ जो आशिक़ आहियां तू तो चवे तो मां नबीअ जो आशिक़ आहियां जॾहिं का ॻाल्हि थींदी आहे चवंदो आहियां मां आशिक़े रसूल आहियां आशिक़े रसूल तूं यार भले हुज पर जेकॾहिं तुंहिंजे चेहरे ते नबीअ वारी सुन्नत न आहे पोइ तूं आशिक़े रसूल कीअं आहे मुंहिंजा वॾड़ा मुंहिंजा वली हज़रत साईं बेर वारा रहमतुल्लाह अलैह अल्लाह जी क़बर ते कहिड़ा रहमत मोकिले फरमायो था हे ॾाढी कूड़ वारो गुनाह अहिड़ो आहे जो सुम्हियो पियो आहे त बि गुनाह अथसि जागे तो तभी गुनाह अथसि निमाज़ में आहे त बि गुनाह अथसि जेकॾहिं तवाफ़ करे तो तभी गुनाह अथसि रोज़े रसूलुल्लाह थिया त बि उहो इजारत जो गुनाह पियो लिखबो यार तूं नबीअ जे दरवाज़े ते वञी नबीअ खे रुआरे आहे ओ दुनिया वारो बेनमाज़ी ऐं गुनहगार नबी साईं वटि को चीरो खणी वञूं त चङो थो हुजे ॾिसण जहिड़ो त चीरो हुजे अचो वजो कर त इंशाअल्लाह असां नबीअ जे बाग खे अॼु खां पोइ हथ न लाहींदासीं अदा वाइदो त कयूं वञो पोइ इंशाअल्लाह अल्लाह सभिनि खे तौफ़ीक़ ॾींदो ईअं न आहे त मां हाणे ई तव्हां खां लिखत वठां थो लिखत न आहे अलाह कंदो इंशाअल्लाह रब तौफ़ीक़ ॾींदो न इंशाअल्लाह चओ रब तौफ़ीक़ ॾींदो अदा जंहिं रब हिते घुरायो आहे त इंशाअल्लाह दाढ़ी रखण जी रब तौफ़ीक़ ॾींदो त मुंहिंजा मोहतरम दोस्तो ॿाहिरि बुज़ुर्ग होॾे अबू अयूब अंसारी रुनो गार में अबू बकर सिद्दीक रुनो जन्नत में बुराक रुनो हाणे हलो
अॻिते जॾहिं जंग जो मैदान मुझो सुनो अलीउल मुर्तदा रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी साईं सां गॾा जिहाद वापसीअ जो मौक़ो मोटंदे रस्ते में आया नबी साईं फरमायो सोना अली न सामान जे मथां तूं वे तू तो ख्याल कर त मां मोहम्मद नमाज अदा कया तवां सां चवंदासीं जे नबी नमाज अदा करे त पोइ अली छो न कई न न न न न न जाते अली के नबी जो हुकुम थे ताली दे कुछ न थो करे सके सोनो अली सामान ते बैठो आ नबी नमाज अदा कईया मुझू सुनो नमाज अदा करे टे पारी जी आया सोनो अली हंज खोलियो बैठो आ पलती मारियो बैठा नबी सही आया पंजे सोने अली जी पलती में गोदी मुबारक में झोला मुबारक में पंजो सिर मुबारक रखी करे सुमी पया हेदो अली सही नमाज अदा न कईया होदो सिजुला दो पयो वने जे हेदो सोनो अली मुझे महबूब के निंद मां पयो थारे तभी बेअदबी पयो करे होदे नमाज न पयो पढ़े तभी बेअदबी पई थे सोनो अली ते इम्तिहान में अचियो काडे वने ओ दुनिया वारो न कादरपुर जे इलाके जा मुसलमान हो गैरतमंद मुसलमान हो तवा पंजो पाण के आशिक़े रसूल सरायण वारो अचो दिसो सोने अली कीअं रोई पियो नमाजी मोहब्बत में सोने अली जी अखियुनि मां पानी निकतो आओ सिधो मुझे साईं जी चीरी मुबारक थी आयो जी जो चीरी मुबारक थे पानी गिरियो मुझे महबूब मथे अखियूं करे न्यारियो फरमायो सोना अली छो रोए तो वाह सोना अली तुझो जवाब सोने अली मुझे महबूब के फरमायो सोना हिन जमीन ते वो मां पुट न जणवा जेको सोने अली हैदरे करार खेरो वारे सोना ते मां पुट जणियो ई ना जेको अलीअ खे रोआरे अलीअ खे रोइण वारो मां पुट जणींदी बि न चो अलीअ खे केरु रोआरींदो अलीअ खे रोआरियो आहे त रब जी नमाज़ रोआरे मुझे साईं फरमायो अली नमाज अदा न कई साईं मां नमाज न पढ़ी सघां जंहिंजे करे मां रोई पियुमि साईं ओ सिजुलंदो पियो वञे मां कीअं नमाज अदा कयां वो मुझा महबूब तुझी कुर्बान वया अतड़न था मुझे महबूब अतड़ा मथे खणी दुआ गुरी मुझा अल्लाह ओ मुझा अल्लाह सुनो अली तुझो शेर अली बहादुर अली मां मोहम्मद जो भाव अली मां मोहम्मद जो न्याणो अली मुझो शागिर्द अली मुझो प्यारो अली अलीउल मुर्तदा नमाज अदा न कईया मुझा अल्लाह जो महबूब मोहम्मद रसूलुल्लाह हथड़ा मथे खणी दुआ घुरंदो ओ मुझा अल्लाह अज न सिज के वापस रिवर्गी हरणाए सिज के वापस पोते मोटाए सिज वापस पोते मोते मटे सोना अल्लाह सिज के बटन मिनटन जेला वापस कर मुझा अल्लाह सिज वापस पोते मोटे सुनो अली नमाज अदा करे जमीन ते मोहम्मद खुश थे चो अर्श ते रब्बे जुल जलाल खुश थे अम्मा बीबी अस्मा रज़ी अल्लाह ताला ना फरमाईंदी पईया शाम जो टई मामा कमकार कंदी पईया घर में ॾिठुम त सिज लहे पियो मां चयमि जल्दी जल्दी मां मानी तैयार करे वठां पोचेम ॾिठुम त सिजो वरी यकदम मथे आयो चेम छा ॻाल्हि आहे सिज त लहे पियो वरी कीअं मथे आयो आहे ख़बर पई सोने अली नमाज़ अदा न कई जंहिंजे करे मुंहिंजे पारे महबूब मोहम्मद रसूलुल्लाह दुआ घुरी सिज खे वापसि मोते मोटायो आहे हो दुनिया वारो अलीअ जा आशिक़ो पाण खे अलीअ जा हुबदार सॾाइण वारो चओ था असां अलीअ जा आहियूं अली असांजो आहे ओ दुनिया वारो अलीअ जी मोहब्बत कुरान सां हुई तू कुरान खां परे सोने अलीअ जी मोहब्बत नमाज सां तू नमाज खां परे सोने अलीअ जी मोहब्बत मस्जिद सां तू मस्जिद खां परे सोने अलीअ जी मोहब्बत नमाज सां तू नमाज खां परे सोने अलीअ जी मोहब्बत न मुझे महबूब सां तू महबूब जे दर खां परे आ ओ दुनिया वारो चो जेके सोने अलीअ जा आशिक़ आयो अज हथ मथे करे चो इंशाअल्लाह असां नमाज करे बि न छॾींदासीं छो त असां हैदरी आहियूं असां हुसैनी आहियूं जीअं हुसैन
करबला जे मैदान में सजदो न छड़ियो आ चो असां गुनाहगार लख दफाओं पर इंशाअल्लाह अज को पो सजदो कतर न छड़ींदासे मुझा मोहतरम दोस्तों बाहरे बुजुर्ग मता तो के मानो चवन तैयार तू हुसैनी नाई मता तो के को चवे त तू हैदरी नाई चौथा सा हैदरी साओ सोने हैदर वारो कुरान असां वट सोने हैदर वारी नमाज असां वट सोने हैदर वारी मस्जिद असां वट सोने हसनैन करीमैन वारो कुरान असां वट सोने हसनैन करीमैन वारो तरीक़ो असां वट सोने हसनैन करीमैन वारो सब्र असां वट सोने हसनैन करीमैन वारो तरीक़ो असां वट हो दुनिया वारो मता तवा सा गुनाहगार कंहिंजे डटन ते लगी करे चवंदा यार वाकई असां सच्चा न आहियो न कुरान असां वटा नमाज असां वटा चो त इंशाअल्लाह असां हैदरी बेड़े में आहियो इंशाअल्लाह बेड़ो जरूर लुडंदो पर चो हक जी बेड़ी लुडंदी जरूर आ चो बुडंदी नाहे तवा असां इंशाअल्लाह हक जे बेड़े में आहियो हक जो बेड़ो लुडंदो जरूर पर इंशाअल्लाह बुडंदो कतन तमोजा मोहतरम दोस्तों सोनो अली नमाज जी मोहब्बत में ॾिसो दुनिया वारो रोई पियो अखियुनि मां पानी यारे अॼु तूं दुकान जी मोहब्बत में नमाज छॾी अॼु तूं अबे जी मोहब्बत में नमाज छॾी अॼु तूं बाग़ जी मोहब्बत में नमाज छॾी अॼु दुनिया वारो तो असां हिकिड़े खसीस शइ जे करे दुनिया छॾीसे बचन ॿारनि जे करे तव्हां सां नमाज छॾीसे हथ मथे करे चओ त इंशाअल्लाह मरते मरी वेंदासीं नमाज न छॾींदासीं रब जे दर ते जहिड़ो तहिड़ो सजदो कंदासीं अंधो काणो रब जे दर ते सजदो कंदासीं लूलो लंगड़ो रब जे दर ते सजदो कंदासीं करणो अचे या न अचे रब जे सजदे में किरंदासीं हो दुनिया वारो पुछो उन्हनि खां जेके सिर सजदे में रखी रोंदा रहिया जेके अल्लाह जाॾो हर हंज रही पिया अखियुनि मां पाणी हारियो सिर सजदे में रखी जहिड़ी नमाज में बीहण में मज़ो न आहे रुकुअ में मज़ो न आहे सजदे में वक्त तुंहिंजी ज़िंदगीअ जा रब थक ई लाहे छॾे पोइ तव्हां असां नमाज के छॾी वेठा आहियूं मुंहिंजा मोहतरम दोस्तो हाणे हिते सोनो अली रोई पियो आहे वरी अञा अॻिते हलो सुलह हुदैबिया जे मौके ते उते नबी साईं जी मोहब्बत में केरु न हो ओ दुनिया वारो मां छा दुख बयान करे छा दुख बयान कयां जन नबी जा दीदार कया हूंदा पंहिंजे अखड़नि सां उन साहबा खां त पुछा कयो तूं छो थो रोए बिलाल तू छो रोए पियो सोना अबू हुरैरा तू छो रोए पियो सलमान तू केतिरा मुल्क छॾिया आहिनि तू छो रोए पियो तोखे चवंदो तव्हां असां केड़ी ख़बर तव्हांखे जंहिं नबीअ जो हिकु चकर दीदार कयो जंहिं यूसुफ अलैहिस्सलाम खे ॾिठो उहो त पंहिंजूं आङिरियूं कटाए वेठा जंहिं मुंहिंजे सोणे मोहम्मद खे ॾिठो चओ न पंहिंजे जानियूं कुर्बान कयूं बच्चा ॿार कुर्बान कयूं घर बि कुर्बान कयूं त मुंहिंजा मोहतरम दोस्तो ॿारहें बुज़ुर्ग मुंहिंजो महबूब 1400 साहबा वठी उम्रे ते आया हुदैबिया जो मैदान हुदैबिया जे मैदान ते पहुता फरमायो जॾहिं शर्त हलन पिया काफरन चयो असां उमरो करण जे लाइ न छॾींदासीं सोनो उस्मान वयो अरे ज़ालिम इजाज़त ॾियो त मुंहिंजो सोनो नबी उमरो अदा कंदा फरमायो न न न असां तव्हांखे उमरो अदा करण न ॾींदासीं उस्मान भले तूं उमरो अदा कर पर तुंहिंजे नबी तुंहिंजे साहबा खे उमरो करण न ॾींदासीं सुणो उस्मान त ॾिसो वाह उस्मान तुंहिंजे मथ मां कुर्बान वञा सुणे उस्मान चयो अड़े ज़ालिम इहा कहिड़ी मोहब्बत आहे जो मुंहिंजो महबूब हुदैबिया जे मैदान ते उस्मान ते तवाफ करे सुणो उस्मान ते काबतुल्लाह जा दीदार करे ईअं न थींदो जे मुंहिंजो नबी ईंदो त ठीकु आहे न त उस्मान बि उमरो न कंदो सुणो उस्मान वापसि पहुची मोटी वियो होॾो काफ़रनि जा माण्हू आया शर्त लिखण जे लाइ हेॾो सुणो अली शर्त लिखे थो पियो जॾहिं पहिरियों शर्त इहो लिखियो असां मोहम्मद रसूलुल्लाह खे नबी न मञींदासीं सुणे अली लिखियो मोहम्मद रसूलुल्लाह काफ़र चवनि था मोहम्मद बिन अब्दुल्लाह लिखो मोहम्मद रसूलुल्लाह खे कट सुणो अली चवे थो मां मोहम्मद रसूलुल्लाह न कटींदुमि
सोने अली जी केड़ी जुर्रत आ केड़ी हिम्मत आ जो नबी जे नाले के कटे न न न न न न मां सोनो अली कत न कटींदुम मुझे महबूब फरमायो सोना अली यो पंजो औरे कर जने कागज भी बताऊं पेन भी बताऊं मुझे साईं मोहम्मद रसूलुल्लाह मिटायो सोनो अली अखिन मो पानी यारे चवे दो सोना इजाजत तवा जो न जालिमन सा जंग मा जोटिया सोना इजाजत तवा जो न जालिमन सा मावड़ा सोना इजाजत तवा जो तेन जालिमन के सबक सिखाया सोना मां मोहम्मद रसूलुल्लाह कत न मिटानी नुम मुझे साईं फरमायो सोना अली चुप कर मैं मोहम्मद वेठवा तो के पुछण जो कोई हक ना है सोनो अली चुप करे अखिन मो पानी आरे रोई वेठो ओ दुनिया वारो सोने अली जो मुझा सोना तू हाज़िर आ मुके पुछण जो कोई हक ना है पर मुझी दिल में दुखी हुआ सोना जालिम छो था रसूलुल्लाह मिटाने मोहम्मद बिन अब्दुल्ला तू पक्का है पर रसूलुल्लाह ता है ना रसूलुल्लाह छोता मिटाने पया इन वस्फ मिटाना जे करे चो अली साईं जे अखियुनि मो पानी वही आयो अबा दिसो त सोने अली काफरन के चोड़े जालिमो नबी जो नालो मोहम्मद बिन अब्दुल्ला ता आहे पर रसूलुल्लाह मां न मिटाईंदुम जडे रसूलुल्लाह नबी साईं पाण मिटायो त सोने अली जे अखियन मो पानी वही पयो सोना तमा इजाजत दियो त हिन के जालिमन के सबक सिखारा नबी साईं फरमायो ना तकड़ न कर जेसे मां मोहम्मद मौजूद आ बस जेको मां कम कदम ता पुछण जो हक ही ना है सहाबा फरमायो साईं जेको तवा कंदो असा के को पुछण जो हक नाही जे जे मुर्शिद करे तो मुरीद के हक पुछण जो नाही जी औलाद करे पी चवे तो मां वेठो आ ता कुछ न कयो ई न त को वेड़ ते छोरन के चवे छोरा वट लठ बट धूकर वा ने जे मां वेठो आ न छा थींदो मसलो हल कंदा से पुटन के सबक यो सिखारींदे त वक्त मसला किए थींदा वामो जा महबूब फरमायो पुट ना जेसे मां मोहम्मद आया ता के पुछण जो कोई हक नाही तमोजा मोहतरम दोस्तों जरे शर्त हलन बिया पीरो शर्त लियो कोंदा ताके उम्रो कोन दींदास नबी साईं फरमायो लिखो दा शर्त सुना अली उम्रो न कंदा से ठीक आ सा वापस पोते मोटी दा वणो पिया वरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जो बे शर्त यो लिखायो त मुसलमान जी करे असा जो गैर मुस्लिम कलमो पढ़ी तवा वठींदो तवा उन के साने वापस कंदो जेको तवा जो मुसलमान कलमो छडींदो मुर्तद थींदो असा देईंदो असा वो वापस न कंदासे सोने मुझे सोने रसूलुल्लाह फरमायो सोना अली यो भी लिखो मुझे सोने अली साईं फरमायो साईं हे तो जुल्म आ हे किए लिखा मुझे महबूब फरमायो सोना अली तू लिखंदो वञो मां मोहम्मद रसूलुल्लाह वेठो आ अना शर्त हलन पिया हेदो सोनो अली हैदर करा लिखण वारो होडो काफरनो सोहेल बिन मराए उन जो पुत्र अबू जिंदल जंजे हथन में भी जंजीरा पेरन में भी जंजीरा आयो जने नबी साईं जी कचहरी में मुझे महबूब जी कतवन में आयो गिरी पे रोए पे मुझे महबूब जी रुनो पर रुनो जारो कता रोई करे जोए तो सोना जालिमन मां की जंजीर हया ने सोना मुझे हथ में जंजीर पीर में जंजीर सोना मतवा जी दीदार लायो सोना खबर पे याद सुनो नबी दे आयो सोना मुझी दिल जो तमा वनी नबी जो दीदार करे जा सोना जंजीर टोड़ाए तवा वट बोतो सोना तवा जी मोहब्बत में आयो सोना तवा मुखे वापस न मोटाई जो सुहेल बिन अमर चवे तो मुझो पुत्रा मुखे वापस पोते मोटाए जो अन्या शर्त लिखा ने शर्तन दे सही नथी आओ मुझे महबूब फरमायो अदा सही नथी आओ फरमायो साईं सही थे या न थे शर्त त लिख जी वया ने नबी साईं जी अखिन मो पानी होए पियो नबी साईं रोई वटा 1400 साहबा रोइन पिया सुहेल बिन अमर जो पुत्र अबू जिंदुल रोए पियो सोना मां के वापस न कयो जालिम विड़ंदा सोना मुके मारू नींदा सोना मथे में ॾिसो कीना जालिमन धक यान
सोना मुझे पुठिया के ॾिसो ज़ालिमन गिले गिले मुझा गोश्त को दम कयो आए सोना मुखे ॾिसो जान थी गिना धक लगा पियान सोना मांखे वापस को थी न मोटायो सोना ज़ालिम मुखे अञा वॾो दर्द ॾींदा सोना वॾा मुखे दुख ॾींदा वॾियूं सोना तकलीफ़ूं ॾींदा वापस न मोटायो नबी साईं जी क़दमनि ते रोए पियो मुझे महबूब भिंसारो कता रोई पिया नबी साईं जी अखियुनि मां पाणी पियो हले हो दुनिया वारो नबी साईं फरमायो पुट तोखे वञणो पवंदो पुट तोखे वापसि वञणो पवंदो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोई वेठा 1400 साहबा रोई पिया फरमायो सोना इनखे वापसि पोइते न मोटायो सुनो उमर जज्बात मोती चयो सोना वापसि पोइते न मोटायो सोना इनखे वापसि कंदो ज़ालिम मांखे मारू ॾींदा मुझे महबूब फरमायो पुट तूं वञ मां मोहम्मद तुंहिंजे लाइ दुआ घुरां थो पियो सोना तूं वञ मां तुंहिंजे लाइ दुआ घुरां थो हो दुनिया वारो नंढो ॿारु अम्मा खां जुदा करे केॾो रोंदो आहे अम्मा जी जुदाई में रोई पवंदो सुरका भरींदो आहे जेकॾहिं तव्हां कंहिंखे नंढे ॿार खे जुदा कंदव न अम्मा जी जुदाई में रोई सुरका भरींदो अबू जिंदुल सुरका भरींदो रोंदो पियो वञे ज़ालिमनि ईअं न वरितो ज़ालिम गेलींदा पिया वञनि गेलण वारो को ॿियो न हुयो गेलण वारो बि अबो गेलण वारा बि पुट थप्पा हणण वारा बि पुट मथां धक हणण वारा भाइर मथां ॿार ॾियण वारो पीउ आहे मुंहिंजे महबूब ॾे ॾिसंदो रोंदो वियो रोंदो जॾहिं हुत वञी पहुतो आहे मुंहिंजे महबूब ॾे निहारे पियो न्यारींदे मुंहिंजे साईं ॾे पोइ निहारे चवे थो सोना तव्हां इहा ॻाल्हि ॿुधायो मां राज़ी आयो या नाराज़ सोना तव्हां सिर्फ़ इहा ॻाल्हि ॿुधायो तव्हां नाराज़ आयो या राज़ी आयो मां अबू जिंदुल खां मुंहिंजे महबूब जी अखियुनि मां पाणी वही आयो ओ जिंदुल अबू जिंदुल मां पुट मां मोहम्मद तोखां कीअं नाराज़ आहियां मुंहिंजे करे अम्मा छॾे आए मुंहिंजे करे अबू छॾे आए पुट मुंहिंजे करे मारूं खाधी पुट मुंहिंजे करे तूं ज़ंजीर हणाए दिबो तुई सोना तोखे वरी गेलियूं पिया वञनि मुंहिंजे महबूब जी अखियुनि मां पाणी वही आयो फरमायो पुट मां मोहम्मद तोखां राज़ी आहियां इहे जे लफ़्ज़ चयूं त अबू जिंदुल मथे बुलहणी करे नारो आयो ओ दुनिया वारो अॼु नारो ताणी ॾेखार इएं नारो हयो नारो हणी करे अबू जिंदुल चवे थो पियो ओ मुंहिंजा सोना जी तव्हां मूंखां राज़ी आयो मुंहिंजा सोना ही ज़ालिम भले मांखे हाणे तीरूं ऐं तलवार आणनि सोना मांखे ख़तम करनि मांखे काई परवाह कोन्हे सोना तव्हां राज़ी आयो मांखे जन्नत में बि तव्हांजा कदम मिली वेंदा नारो ताणी ॾेखारंदा आहे को आशिक़े रसूल नारो ताणे को आशिक़े रसूल ही कोने नारे तकबीर मते करे जवाब दे अल्लाह अकबर चो अल्लाह अकबर नारे तकबीर दुनिया वारो तो असां यार नबी को परे प्यारों तरे मोहब्बत नहीं तो असां करे हिकिड़ो सटको न खाधो दे तरे मोहब्बत नहीं तो असां के थप भी न लगी तो असां के कहीं गली को बेजा न वरतो तो असां की त कहीं बि असां के आंगुर भी न खइया तरे तो के यार दीन जो कदर नहीं कदर पुछो न साहबा को जन कुरान जा दीदार करे टा जे नबी जे चेहरे जा दीदार कया फरमायो जेकर असां जी जान वने तो वने पर असां नबी को पोते कदम न टंदासे जदे मेरा जवारी रात आए जिब्रील मुझे महबूब संग आए वासदीक केड़ा त लफ्ज चे मोहब्बत में जिब्रील के मुझे सुने सिद्दी गवा दे लफ्ज चया फरमायो जिब्रील ओ जिब्रील तू नबी साईं सा छो आसमान को मतो हथ कढी मुझी जिब्रील जो मुझा पर सड़ी वेंदा मां खाक थी वेंदुम मां सड़ी वेंदुम वासदीक मां तुझे मथो कुर्बानो वञा
सिद्दीक चवे तो बड़े जिब्रील जिब्रील तो में हिम्मत का न हुई जिब्रील तो के दिल का न हुई जिब्रील हुए केड़े जवान जे कुले जिब्रील हुए कहीं संगन तू किए सड़ी बनिया जे तू जी जगह थे मां सिद्दीक अकबर हो जा नबी जा कदम को न छजा नबी के अकेलो को न छजा नबी के खाली न छजा भले मां अबू बकर सिद्दीक जी जान सड़ी वने आओ मां अबू बकर सिद्दीक जी जान वने आ त वने आओ मां मौजे महबूब जा कदम किए छजा वाह वाह जिब्रील तो के नबी सा प्यार न हो जे प्यार हो त नबी सा चढ़ियो वने गडो नबी जी दामन के न छड़िया नबी जे कदमन के न छड़िया पुछ मां अबू बकर सिद्दीक को नबी जा दीदार पुछ मां मोहब्बत अबू बकर जी दिल को जो गार जे अंदर नांग डंगाया पर नबी जो दर न छजो जेकरे मां के तकलीफ आयो नबी जो दर न छजो मां के पकड़ा का दुख पोता पर नबी जो दर न छजो हिजरत वारी रात के मला अग्यो पयो वले के मला पोयो पयो वले के मला पासे को पयो वले के मला पे पासे को पयो वले मुझे साईं सुकुमर की करे फरमायो सिद्दीक छा गाला फरमायो सोना मां क्यों पयो हला मता को जालिम अग्यो हमलो करे सोना पयो पयो हला मता को पयो हमलो करे सोना पासे सा पयो हला को सजे पासे को हमलो करे सोना खबे पासे को पयो हला मता को एरो हमलो करे सोना हमलो थे त अग में सिद्दीक थे सोना जेकरे काशे अचे त अग में सिद्दीक के नुकसान पहुंचाए सोना मुझी जान तवा तो कुर्बान बच्चा तवा तो कुर्बान हर शे तो मोहम्मद तो कुर्बान हो तो न्यावारो यार तवा सा नबी साईं को परे रहा से तने तवा संगे इश्क नाए प्यार ना है पुछो न गरीबन को गाड़े हलायण वारे को पुछो न सिरतगारी करण वारे को जेको नबी जी मोहब्बत में जेको नबी जी मोहब्बत में वेचारो सजो दी सिर न तगारी करे मजदूरी करे रुपयो रुपयो करे छो पियो गडे रोई करे जे भला ओ मुझा अल्लाह मुझी दिल जी तमन्ना आई आए मुझे दिल जो आरज़ू ही आए आया त गुनहगार आया त बेनमाजी पर एक चक्कर त नबी जे दर जो दीदार करे जाओ अले छा हयाती आए अज तू असा पैसा थे गड न कंदासे तू असा माल वठंदासे तू असा कादरपुर घोटकी में प्लाट वठंदासे तू असा गड पैसो करे पुटन जी शादी कराए राग कराइंदासे तू असा पैसो ये विञाइंदासे पुछो न गरीबन को जे रुपयो रुपयो गडे बेचारा पैसो गडे करे वनी नबी जो दीदार करे आया नबी संजे दर ते वनी रुना पर रुना पोते वनी दिल जा हवाल बे कयो ओ मुजा सोना संगी जेकरे बियो वस न पोतो न पोतो पैसा भरे करे असा तो वट पोता हो ओ मुजा अल्लाह असा ते रहम यो कर जो अल्लाह असा के नबी जो दीदार देखार वाह ता असा घट में इया दुआ घुरी सघंदा न ता असा चवंदा साईं असा दुआ किए घुरू लॉकडाउन आ वनी कोंदा सघूं किए दौर को अदा ता असा जेकरे रब को दुआ घुरंदा से इंशाअल्लाह ता असा दी दिल मो दुआ निकल जो रब वट कबूल थी पैसे ते होया त छड़ा पैसन वारा वजना पीर जुल्फकार नक्शेबंदी साहब अल्लाह उनकी जिंदगी में बरकत करे एकड़ो वाक्यो लिखियो तो त एकड़े शख्स जी दिल में तमन्ना हुई त मां यार हाजी वञंदा पया हज ते मां छो न हज करे चा चेंजरे घर में निकतो वेचारो ये मोहब्बत में आयो लाहौर जी स्टेशन दे रेल ते चढ़ियो नी कराची लतो कराची जी लतो पुछा के बा हाजी कातो वेंदा हज ते चेवन बंदरगाह उन टाइम जहाज नहा चे आयो बंदरगाह ते जी बीठो हाने होते हिन एकड़े मजदूर के जे यार मां बे सामान खणाया अंदर हलां ई मुखे दे त मां तवारी मतो जी कूली होनान या तवारी ड्रेस पाया मां अंदर सामान खणी वना सामान खणी वयो या सागी मतो ड्रेस लाए करे वापस पहुंचे उन्होंने मोटाया जी अंदर लिखी वेठो जहाज तो पंजो बंदरगाह छने करे जगह हली पियो
हाणे ऐलान थियो तवा के रजी त न वयो जने चेक थींदे 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 न वटाया हिन की चयो तू जो काते आ पासपोर्ट या जे करे तू जो सामान काते आ रोई करे जे यार मां किया खबर कोन हुई त जा सिरे हलंदो मां त भुल में चढ़ी वयो आया चयोस भला ठीक आ तो के वापस पोथी मोटाईंदा से हिन चयो तवा ते रहण जो त तवा के मां वापस किए मोटन दींदुम हाने चए रब हिते पहुंचायो आ त उते नबी जो दीदार भी वो कराइंदो त काबू भी रब ॾेखारींदो जने जाद निकतो हलंदे हलंदे अची करे जिते जे वेझो पहुतो के साथी के चई यार ॻाल्हि ॿुधो जॾहिं जिते जे वेझो पहुचे त मांखे ॿुधारी जाए त ही जितो एयरपोर्ट अचे थो हिते लहंदासीं तो कागज़ चेक थींदा हाणे जॾहिं वेझो आयो तेना जी समुंड में बुल ॾिनो उतो तरंदे 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 अची करे जॾहिं ॿाहिरि निकतो उन जगह ते जंहिं जगह ते चवण ऑफिसर पासपोर्ट वारे जो घर हुयो आवाज ये चेंदा त ना डांद भगो एक पांजारी को मुंह में ब पांजारियूं हे भगो न त मदा पासपोर्ट चेक थे निकतो न जाते जाते पासपोर्ट ऑफिसर जो घर निकतो वरी उते अची ॾिठे त उन जो वाड़ो ठयो पियो हो मेन जो गौन जो गऊं उते हिन ॾिठो त उते वाड़े में कम करन पिया हे हाली चुप करे पर वेही रियो ॾिसे पियो ॾिसंदे ॾिसंदे उन में मो खीर जॾहिं ॾुधो मजदूर त गिलास वध में वध किलो या 1.5 किलो कढे हिन चयो त में गऊं में खीर त जाम आ ही ज़ालिम बणा खीर चंगी तरह ॾोहे नथो उन के चए त तू परे थी त न खीर मां तो तोखे कढी ॾेखारियां चे बिस्मिल्लाह पढ़ी करे वेचारो वेठो हिन के त तरीक़ो न ॾोहण जो हिक बाल्टी ॾुधई ॿी ॾुधई 2 बाल्टियूं थी वयूं जीअं ऑफिसर खे मिलियूं उन चयो भेण हेॾो खीर काढऊं चइसि हिकिड़ो माण्हू आयो आहे जंहिं असांखे हेॾो ई ॾिनी चयो मूंखे त मिलायो ॾिसां केरु आहे जॾहिं उनखे जे मिलायो त चयो साईं ही माण्हू आहे चई यार ॻाल्हि ॿुध अहिड़े माण्हू जी त असांखे ज़रूरत हुई तूं हाणे हिते मुंहिंजे घर रहो जेका पघार अचो तोखे पघार ॾींदो मां जेकी दिलि जो तुंहिंजो ॻाल्हि आहे उहा ॿुधाए मां तुंहिंजी हर शइ पूरी कंदुमि तू आयो कीअं हिन सॼो रोई करे वाक़ियो ॿुधायोसि हिन खे चई त हाणे पासपोर्ट चेक करण वारो ऑफिसर मां आहियां तोखां केरु न पुछंदो हाणे तू मुंहिंजी जॻह ते रहो सुभाणे तोखे मां तो पंहिंजी गाॾी ते वठी करे हली काबतुल्लाह जा दीदार कराईंदो मां वो मुंहिंजा अल्लाह तुझे ॿुधण में काई देर कोन्हे जॾहिं वीचारो उते रहे पियो वरी उन ऑफिसर जी धीअ मके शहर में काबे खां ॿाहिरों रहे पई उन जो बि इहो गौन वारो वाड़ो उन अबे पंहिंजी न्याणी खे ॻाल्हि कई त असां वटि हिकिड़ो माण्हू आहे पाकिस्तान मुल्क जो आयो आहे वीचारो भुली वियो हिते जी पहुतो आहे हाणे उन असांखे अहिड़ो कमु ॾेखारियो आहे चयां बा इहो मूंखे ॾे मां वटि रहे पियो मां काबतुल्लाह खे वेझी आयसि दीदार बि करे पियो मुंहिंजे घर जा कम बि करे पियो पहुचे जे उन जी न्याणी वटि पहुचायो वियो उन जी न्याणीअ जे घर जो कमकार बि करे पियो काबे जा दीदार भी करे पियो जॾहिं हज वेझो आयो उन्हनि खां इजाज़त वरितई त मां हज करे अचां उन्हनि चयोसि ईअं कीअं वेंदे असांजी गाॾी काए तुंहिंजे हवाले आओ वञी करे हज करे आओ वियो अरफात में रुनो रब जियां एॾो रुनो ओ मुंहिंजा अल्लाह मां गुनहगार थी एॾा एहसान कयई जो हिन अरफा जे मैदान में पहुचाई वरी मिना जे मैदान में आयो मुज़दलिफ़े में आयो रोए पियो पर रोए सारो कतार जॾहिं शैतान के पथिण वणी वापसि मोटी आयो हज थी वियो हाणे इजाज़त वठे पियो त मां बचड़नि ने वापसि वठां वञा उन्हनि चयसि इजाज़त हाणे तोखे कीअं मिलंदी तोखे जॻह बि ॾियूं था भले ॿार बच्चा वठी आ उन्हनि जो ख़र्च बि ॾियूं था उन्हनि जा पासपोर्ट बि ठारायूं था पोइ अम्मा बि वठी आ सॼा घर जा बच्चा वठी करे अची काबे में मके में काबे जी भर में रहो ओ दुनिया वारो जेको रब के भाॾाईंदो आहे सची नीयत सां चओ रब ॿुधंदो आहे या न त तव्हां असां वरी चऊं था त रब ॿुधे ई कोन थो अल्लाह जा बाना उन नीयत सां रब के सॾु त कर न उन नीयत सां सॾी दे त रब ॿुधंदो त मुंहिंजा मोहतरम दोस्तो भाइरे बुज़ुर्गो त तव्हां असां नबीअ जा दीदार न कयासीं न जे नबी साईं जो दीदार कयूं हा त यार तव्हां सां बि ईअं परे न रहूं हाणे अचो त वरी उहो अॻिते हलूं त नबी साईं जे दीदार जे लाइ केरु न
नबी साईं जी मोहब्बत में के रोई पियो जने मुझे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने में आ मेंबर ते वेई करे नबी साईं वेठा खजिए जो थोड़ दे नबी साईं वेई करे खुतबो दींदा हा टे करे खुतबो दींदा वो खजिए जो थोड़ साहबा फरमांदा ये रोण जो आवाज आयो एडो रुनो नबी जी मोहब्बत में रोई पयो रुनो रोंदे 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 नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत में जे रोनो नबी साईं उन मेंबर की छड़े ले आया हेठे फरमायो अदा छोरो है तो छांगाला चवे तो सोना तवा जिला मेंबर ठई आयो सोना हाने तवा मेंबर ते वेठा आयो सोना हाने मा तवा को जुदा थी वयो में सोना तवा जी रहमत वारे हथ को परे थी वयो में सोना तवा जी रहमत वारे कदमन को परे थी वयो में सोना जी करे हाने तवा मु को परे रहंदो मा तवा जी मोहब्बत में रोंदो मुझे महबूब फरमायो दांगाल बुधू जेकी तुझी तमन्ना हुआ बुधाए जे चवे तू जिला दुआ घुरामा मोहम्मद अल्लाह तो के साओ करे ऐ तुझे अंदर फल जीवने हाजी उम्रे वारा तुझो फल खाए ने क़यामत ताईं अचण ताईं अल्लाह तो के जिंदा रखंदो जे करे चवे तो के जन्नतुल बक़ीअ जे अंदर दफन कराया जरे क़यामत जो ॾियारो थींदो मां मोहम्मद जन्नत में वेंदुम तो के कॾो कठे जन्नत में वठी हलंदुम वाह खजे जा थोड़ा तू मुझे महबूब सां केड़ो अंगल कयो केड़ी दुआ घुराए दुनिया वारा तो असां हुजूं ओ कादरपुर जे इलाइक़े जा मुसलमान हो भट्टा बिरादरी ऐं ॿियनि इलाइक़े जा ऐं ॿियनि बिरादर जा मुसलमान हो तव्हां सां हुजूं दुआ इहा घुरां दुआ कयो त साईं असां प्लाट वठूं अवा ईअं चवां न केर पुछंदो आहे केड़ी दुआ कयां अम्मा दुआ कर त नौकरी मिले हाँ वरी जा केड़ी दुआ कयां दुआ घुर त छोकरी भी मिले बी दुआ या कर त अल्लाह गंज दे फकीर होयो वने बि रस्ते दा कार ते हमरा आयो अची करे 10 रुपया दिना वट फकीर दुआ कजां फकीर चे दुआ त कयां छाजी दुआ कयां चे दुआ कजां चढ़ घुमे कार में तो अन्या दुआ छाजी कयां अल्लाह जा बनोता असां बे रब जो हर हुंदे पो भी चऊंदा वा दुआ कजां दुआ चो इयो करता वनी मोहम्मद मुस्तफा जो दर्द सी अदा उते पोता दे त मसला बि हल थी वेंदा इंशाअल्लाह दर्द बि दुख बि सब लई वेंदा त मुंहिंजा मोहतरम दोस्तो अचो त खजीअ जे थोरो को पुछूं त नबीअ को छा दुआ घुराए चे तो मुंहिंजा सोना जे दुनिया जी दुआ घुराया सोना जे मां साओ थियण जी दुआ घुराया फल मां में ईंदो मां साओ रंद में सोना हाजी तईंदा उम्रे वारा तईंदा मुंहिंजो फल खाईंदा मुंहिंजो फल दुनिया में वञी पहुचंदो पर सोना वरी तू दुनिया छॾे वञे वरी मां कंहिंजा दीदार कयां हाणे मुंहिंजो दिल जो तमन्ना आई आहे ओ मुंहिंजा सोना मुंहिंजो तमन्ना आई आहे मांखे जन्नतुल बक़ीअ में दफन कराए सोना जन्नतुल बक़ीअ में दफन थी वञा जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो तू मोहम्मद सां गॾु मां जन्नत में हलंदुमि सोना साओ न थिया त न थिया सोना फल न अचे त न अचे सोना पर तो मोहम्मद जा दीदार त कंदो रहंदुमि ओ दुनिया वारो अचो मुझे महबूब जे दीदार जे लाइ तव्हां सां चवंदा त बा नबीअ जो दीदार अचो पुछो उन्हनि खां जन निंड में नबीअ जा दीदार कया जन नबीअ जा दीदार कया अल्लाह ॼाणे वधो पियो उन्हनि खां मानी विसरी वई पाणी विसरी वई दुनिया विसरी वई हर शइ विसरी वई हर शइ पोते सटे नबीअ जे कॾ लॻी पिया त मुंहिंजा मोहतरम दोस्तो ॿाहिरि बुज़ुर्गो तव्हां सां नबीअ जो इश्क का थिया तव्हां सां नबी साईं जी मोहब्बत का थी आया रहो नबी साईं जी मोहब्बत हुजे आ त यार रोई पऊं नबी साईं जी मोहब्बत हुजे आ त तव्हां सां नबीअ जे दरवाज़े ते हलूं आ पुछो न अबू बकर सिद्दीक को किए त नबी साईं जी मोहब्बत पुछो न अबू हुरैरा को किए नबी साईं जी मोहब्बत पुछो न बिलाल को जेको मारा सटे पर नबी जे दर ते आयो हुयो त बिलाल रंग जो काड़ो
हुयो त बिलाल वेचारो वार गुंडीदार हुयो त अरब बिन हुयो आयो शाम मुल्क को वेचारो हबशी हुयो हबश मुल्क को आयो वेचारो तो पंध पयो पंध कंदे कंदे नबी जे दर ते आयो नबी सा इश्क थीस प्यार थीस मोहब्बत थीस ज़बान ते लफ्ज़ हुयस अल्लाह अल्लाह अज केड़ा केड़ा हो पंजी ज़बान में त कढो अल्लाह 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 हाने बिलाल नबी साईं जी मोहब्बत में पंजी जान त ॾेई वेठो माल त ॾेई वेठो हर शइ ॾेई वेठो वाह बिलाल जॾहिं जन्नत में मुंहिंजो साईं वया दीदार जे लाइ जन्नत जी हूर मिली मुझे महबूब के फरमाए सोना सोना मुझे लाए को जन्नत मुझे लाए को घोट गोलियो तव मुझे साईं फरमायो तो जिला मां मोहम्मद घोट गोलियो आ फरमाए सोना मुझे लाए केड़ो घोटा मुझे महबूब फरमायो ओ जन्नत जी हूर तो जिला घोट मां मोहम्मद बिलाल गोलियो आ साईं मुझे ला बिलाल बिलाल किए थींदो मुझे ला साईं या त जेको आसो बराबरी नहीं तो मोहम्मद बराबरी त नथो करे चे किए चे साईं मां सोनिया मां हसीन आया बिलाल रंग जो काड़ो मुझे महबूब फरमायो ओ हूर पंहिंजे आवाज के बंद कर आवाज के बंद कर मां बिलाल को पुछो ही नहीं तो के कबूल कंदो अलाए न कंदो हे तमा मोहम्मद आ कया तुमा बिलाल को पुछो ही कोने ओए मुझो महबूब जन्नत जा सेर करे पियो जुतिए जो आवाज आयो फरमायो केरा कंजी जुतिए जो आवाज आ जिब्रील जो सुनाए तुझो गुलाम तुझो साबी तुझो शांगदो बिलाल घूमे त मक्के जी घिटन में तो तुझे उन रब इन मोहब्बत जे करे ए जो तकलीफा बर्दाश्त करण जे करे अल्लाह उन जो इरू शान मान कयो आए जेको घूमे त मक्के जी घिटन में पयो पर अल्लाह उन जी जुतिए जो आवाज जन्नत में खड़काड़ पयो बुधाए ओ दुनिया वारो यार गंदा हो गरा हो नबी जा बाना हो नबी जा गुलाम हो अतो मते करे चो त इंशाअल्लाह नबी सा प्यार कबो नबी सा इश्क कबो नबी जे दर जे लाए दुआऊं गुरबियूं केड़ा केड़ा हथ मते करे चो इंशाअल्लाह नबी जी मोहब्बत में रोंदा से तमोजा मोहतरम दोस्तों बारे बुजुर्गो मुझे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाए जदे बिलाल एडो मोहब्बत में रोनो मारा कादई मक्को फतह थियो नबी साईं फरमायो बिलाल काथिया मोजो बिलाल बिलाल बजंदो आयो नबी साईं फरमायो बिलाल ओ बिलाल जो काबतुल्लाह ते भी आजान दे बिलाल रोए पे मुझा सोना मां किया काबे ते चढ़ाओ फरमायो सोना बिलाल तू क्यों गुम्मा नबी तू गया बिलाल पुत्र चढ़ काबतुल्लाह जी छते भी करे आजान चो आने बिलाल काबतुल्लाह जी छते बीठो आओ ओ दुनिया वारो न कादरपुर जे इलाके जा मुसलमान हो तू जे करे न कादरपुर जी न जामिया मस्जिद में नंढी मस्जिद में या वडी मस्जिद में आजान नींदे तमो मां काबतुल्लाह रे कंदे मो ओला रे कंदे दया मां काबतुल्लाह रे मो कया नमाज पढ़ंदे तमो काबतुल्लाह रे कंदे अचो त बिलाल को पुछा क्यों सोने बिलाल काबतुल्लाह जे दे बीठो आ तमो काडे करे आजान चया है त मुझा मोहतरम दोस्तों बिलाल मुंह काडे कयो मथे के हेठ के काने बिलाल साईं मुंह करे आजान चई बिलाल काबतुल्लाह जी छत ते चढ़ियो थे तो मुझा सोना रोने हो रुनो पर रुनो चे तो मुझा सोना बिलाल जी एडियो का थी वया नालो थी वयो बिलाल काबे जी छत ते बिलाल मक्की जी घिटिन में मारा करण वारो बिलाल मक्की जी घिटिन में गेली अल्लाह अल्लाह करण वारो ओ दुनिया वारो हाने मुझे महबूब कीड़ा लफ्ज चया फरमायो बिलाल बिलाल पुत्र तोखे ओले मुंह नाए करणो उत्तर मुंह नाए करणो ॾखिण नाए करणो बिलाल मां मोहम्मद दे मुंह करे आजान चवन बिलाल काबे जी छत ते आ बिलाल जो बो मुझे सुने रसूलुल्लाह दे आओ मुझे सुने जी चिरे दे सिंह करे आजान चोंदो पयो आओ वाह बिलाल मां तुझी मोहब्बतों कुर्बान वना
वो बे वक्त आ वो बे ज़मानो आए जो बिलाल मुझे महबूब जी जुदाई में रोनो पर ॾाढो रुनो आए सुबह थी आए बिलाल सामान बधो उठ ते चढ़ी करे निकरी पियो आए हबस जी तरफ रोंदो 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 वेचारो घर पहुतो आ पंहिंजी दिल में ॻाल्हाईंदो आयो बिलाल अज नबी जो दर छॾे आयो आ बिलाल मदीने में तुझो सुणो रसूलुल्लाह वया कंहिंजो दीदार कंदे नबी साईं जी मोहब्बत में वेचारो हाणे ॿाहिरि निकितो रोंदो पियो वञे पंहिंजे घर जॾहिं उते पहुतो मसां को चए पियो बिलाल मुंहिंजी दावत खा मुंहिंजी खाओ फरमाए तूं दावत कंहिंजी नाहे हाली मां थकाए हलायो बिलाल जी वेचारो पहुचंदो वियो अञा नंढड़ी मसां ईअं अख सां लॻी आ मुंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख्वाब में आया फरमायो बिलाल तूं छा कयो आहे बिलाल मां मोहम्मद जी जुदाई थी वई बिलाल तू मुझो शहर छड़े वयो आ बिलाल तू के मुझो मदीनो न वणियो आहे बिलाल मुझो शहर छो छड़ियो तो के कहीं दुख पहुंचायो बिलाल तू की केड़ी तकलीफ आई आए वाह सुना बिलाल रोई पियो एडो रुनो मुझे महबूब जी मोहब्बत में सागो सामान कयो आओ सांगे उठते चढ़ो आ रोंदो पियो अचे इलाके वारन गोठ वासन पुछो बिलाल काले तो वने पियो रोंदे रोंदे चवे तो मुझो परे थी वञो रस्तो रोक न कयो मां पंहिंजी महबूब जी जुदाई में मदीनो छॾियो अॼु मदीने रो माॾे डोरा पो आयो माॾे इहो न पो आयो बिलाल छो मदीनो छॾियो आ बिलाल साईं वरी वापसि मदीने में आयो सुणो बिलाल नबीअ जे मस्जिद के ॾिसी रोई वेठो सुणो बिलाल मदीने के ॾिसी रोई वेठो उन घिटन के ॾिसी करे रोई वेठो अॼु अम्मा मरी वई तव्हां असांजी अम्मा जी खटड़ी ॾिसी रोई वेठासीं अम्मा जो घर ॾिसी करे रोई वेठासीं अम्मा जी जुदाई ॾिसी करे रोई वेठासीं अम्मा जो प्यार ॾिसी करे रोई वेठासीं फरमाए तो कुल को तुम तो हिब्बुन अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह जंहिंखे कुरान वणे हथ मथे करे चओ सुभान अल्लाह अवा नबी साईं को पुछणो तव मोहब्बत नबी जी त चओ बिलाल को पुछो हलो बिलाल जी कबर ते पुछ बिलाल को बिलाल तू नबी जे दर ते छा छा ॾिठो त दुनिया वारो नबी साईं जी मोहब्बत में तव्हां सां कीअं पैसा गॾियूं कीअं नबी जे दर ते हलूं आखिरी ॻाल्हि तव तवजो क्यों तव्हांजी मोहब्बत ॾिसी खोड़ ॻाल्हि साथियुनि जी अखियुनि मां पाणी ॾिसी अल्लाह ॼाणे वरितो पियो जेकॾहिं तव्हां असांजो वेहणो इन हिकिड़े गुनाहगार इन पंजे सॼे जलसे मां कंहिंजी बि अखि मां ॻोड़ो निकितो न उन हिकिड़े ॻोड़े जे करे भाउ न्याज़ वारनि जो साईं शफ़ी मोहम्मद वारनि जो तव्हां असांजो अचणु ॿुधणु ॿुधाइणु रब क़बूल करे न इहो ई असांजे लाइ गंज आहे मां ॾिसां थो पियो हिते हिकिड़े मासूम ॿारनि जे अखि में पाणी अल्लाह ॼाणे वरितो मोहब्बत इहा शइ थींदी अथव त मुंहिंजा मोहतरम दोस्तो आख़िरी ॻाल्हि अथव तवजो कयूं जॾहिं मुंहिंजे साईं जो विसाल थियण थियो मुझे साईं जे विसाल जी टाइम ते जिब्रील आयो फरमाए सुणा सुणा हाणे मां तव्हांजो जेकॾहिं जिस्म मुबारक काथे रखूं ज़मीन ते रखूं या आसमान ते रखूं या जन्नत में रखूं वाह मुंहिंजा महबूब छा त जवाब ॾिनो जिब्रील खे फरमायो जिब्रील न न न न न न मुंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जिस्म मुबारक ज़मीन ते रखजो जेकॾहिं मुंहिंजे महबूब जी गुनहगार मुंहिंजा उम्मती ॾुहारी में जा उम्मती वीचारा गुनहगार गुनहनि सां भरियल पैसा गॾे करे वीचारा काथे सिज उभरे पियो तूं जाईंदा जाते सिज लहे पियो तूं जाईंदा जाते ज़मीन आसमान खुटे पियो तूं जाईंदा मुंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुंहिंजो दीदार न करे सघिया पर वीचारा ईंदा मदीने में मुंहिंजो रोज़े जो दीदार कंदा पोइ अखियुनि मूं ठॾियूं कंदा रग रग तदी कयूं वेंदा चवंदा असां नबीअ जो दीदार न करे सघियो पर नबीअ जो रोज़ो ॾिसी आयासीं पोइ रोई पवंदा वीचारा मोहब्बत में रोंदा रोंदा ईंदा मां नबीअ जे दर ते रोई पवंदा सारो कथा रोई पवंदा मां नबीअ जी मोहब्बत में रोई पवंदा ईअं जीअं नंढो ॿार अम्मा जी मोहब्बत में रोंदो
वरी वेचारा मुझे गुंबद जे ॾिसंदा रोई पवंदा वरी वेचारा मुझे घर जे ॾिसंदा रोई पवंदा पोइ रोंदा बि वेंदा दुरूद बि पढ़ंदा वेंदा ओ जिब्रील मां मोहम्मद के ते रखजा छो त मुंहिंजा उम्मती मुंहिंजो दीदार करनि मुंहिंजे रोज़े के ॾिसी करे रग रग ठारियूं वञनि ओ दुनिया वारो अॼु पंहिंजी न हजान ते पंहिंजी यार दिल ते हथ रखी करे मुंदायो जेके नबीअ जो दर ॾिसी आया जेके नबीअ जो घर ॾिसी आया जेके नबी साईं जो रोज़ो ॾिसी आया उहे गुनहगार त लख दफ़ा हुया पर जॾहिं कोच में वेही करे जिते खां वेंदा या मके खां वेंदा हुते पोइ कोच वारो ड्राइवर चवंदो आहे ओ इहो 10 मीलनि खां परे चवंदो नबीअ जो रोज़ो अथव अल्लाह जाणे वतो गुनहगार लख दफ़ा आयो हाजी चवंदो आहे उॾरी वञा मूंखे पर हुजनि त गाॾी मां उॾरी वञी नबीअ जे रोज़े ते वञा सामान होटल ते रखंदो पुछा कंदो यार मुंहिंजे महबूब जो घर काथे आहे चवंदा हू तुंहिंजे महबूब जो दरवाज़ो आहे वरी अंदर ईंदो मस्जिद में ॻोल्हींदो मुंहिंजे महबूब जो घर काथे आहे वरी उते सफ़ाई वारनि खां पुछंदो मुंहिंजे महबूब जो घर काथे आहे जॾहिं चवंदा ही मुंहिंजे नबीअ जो दर आहे रोई पवंदा अखियुनि मां पाणी हारे साहु ॼणो वियो हलियो अची करे बचड़ो जीअं अम्मा जी जुदाईअ में रोंदो आहे अम्मा परे वेंदी आहे बचो सुरका भरे रोंदो अम्मा खे ॾिसंदो आहे त बचो भॼंदो ईंदो आहे ईअं ॾिसंदा नबीअ जे रोज़े खे भॼंदा ईंदा पोइ नबीअ जे रोज़े ते अची करे चवंदा अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह या चवंदा सलाम अल्लाहुम्मा सल्ली अला मोहम्मद अला आलि मोहम्मद दुरूद बि पढ़ंदा वेंदा रोंदा बि वेंदा रोंदा बि वेंदा ओ दुनिया वारो अॼु वाइदो कयो त इंशाअल्लाह जीअं साहबा नबीअ सां इश्क़ कयो आहे जेके नबीअ जी जुदाई में रुना जेके नबीअ जी इश्क़ में रोई पिया मोहब्बत में रोई पिया हथ मथे करे चओ त इंशाअल्लाह नबीअ जी मोहब्बत में रोई रब खे ॿाराईंदासीं अब असां को तो बहुत जानवर भला जेके नबीअ जी मोहब्बत में रुना रिवायात में अचे तो सीरत जे किताबन में के गो रस्ते ते बीठी पैर सड़न से पिया पथरेली जमीन ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीदार ला बीह रही नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया पैरन में चिंबड़ी पई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया छा गाला छो भला खैर ता आहे चे सही हिकड़ो मुंजो अर्ज आ अबा गो खोंगल राय त चो रब मर्जी जो मालिक आ तो नबी साईं सां ॻाल्हाए जे सोना मां हितां बीठी हुअसि ये रस्तो क्रॉस करे वञा पई काफिर ज़ालिम चयो त हितां आखिरी नबी मोहम्मद मुस्तफा सफ़र कंदो हितां रस्तो त हितां वापस जे वेंदो इनके इते पाण नऊज़ बिल्ला खत्म कंदासीं मुंहिंजे गोड़ मुंहिंजे महबूब जी मोहब्बत में रोई पई मुंहिंजा सोना मुंहिंजो ॿियो को बयान कोन्हे सोना जे अॼु तव्हां रस्तो तब्दील कयो ॿियो रस्तो वठी वञो मुंहिंजे महबूब जे अखियुनि मां पाणी वही आयो मुझे करे तू पंहिंजे मथां गर्मी सठी आ मुझे करे एतिरो इंतज़ार कयो अथई मुझे नबी मथां हथड़ो घुमायो रहमत वारो चे पुट तू अंदर वञ मां मोहम्मद वञा थो नबी साईं जी मोहब्बत में जानवर रोई वेठा यार मां कहिड़ियूं ॻाल्हियूं करे कहिड़ियूं ॻाल्हियूं कयां वरी इंशाअल्लाह करे ॿियो मौक़ो आयो त नबीअ जी इश्क ते ॻाल्हाइबो ओ दुनिया वारो अल्लाह तव्हांजे अखियुनि मां निकितल पाणी अल्लाह तव्हांजा गोड़ा निकितल रब पंहिंजे बारगाह में कबूल करे अॼु चओ इंशाअल्लाह पंहिंजी दिल सां त नबीअ सां प्यार ऐं मोहब्बत कबूल जेके मां लफ्ज़ चया अल्लाह शल पंहिंजी बारगाह में कबूल मंजूर फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।